बस ये परेशान हो बस ये अच्छा जैसे वीडियो ठाई है वो केड़े तरीके से ठाई परेशानी में ठाई है या हाँ बस ये परेशानी में ही दोस्त जो कोई डो ना ही दोस्त धाड़ेला ना है अच्छा ये इन वटि मां वियो हुउसि महिमान हा मां पाण महिमान थी वियो हिननि खे फ़ोन बि कान कई हुयमि मां जंजीरदानी आहे रस्तो जो ॿधई कूड़ त इहो ई त ज़ाहिर थियो बसि उहो हिकिड़ी मस्करी कंदे कईसीं यार हिंगोजा जे साफ़ी फयाज़ सोलंकी जे अगवा जो ड्रॉप सीन सिंध पुलिस फयाज़ सोलंकी जे अगवा के ड्रामो करार ॾेई छॾियो। साफ़ी पाण बि एतराफ़ करे वरितो। एसएसपी कश्मीर कंदकोट जो चवणु आहे त फयाज़ सोलंकी ज़मीनी तकरार सबबि अगवा जो ड्रामो रचायो। संदसि टे सहूलियतकार बि आहिनि। एसएसपी खरपुर चयो आहे त अगवा वाक़े में गिरफ़्तार कयल 4 ॼणनि खे आज़ादु कयो पियो वञे। बस ये परेशान हो बस ये अच्छा जैसे वीडियो ठाई है वो केड़े तरीके से ठाई परेशानी में ठाई है या हाँ बस ये परेशानी में ही दोस्त जो कोई डो ना ही दोस्त धाड़ेला ना है अच्छा ये इन वटि मां वियो हुउसि महिमान हा मां पाण महिमान थी वियो हिननि खे फ़ोन बि कान कई हुयमि मां जंजीरदानी आहे रस्तो जो ॿधई कूड़ त इहो ई त ज़ाहिर थियो बसि उहो हिकिड़ी मस्करी कंदे कईसीं यार